अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां अता राजड़। मां आहियां मोहसिन बबर। नाज़रीन, असां पंहिंजा जो हिन प्रोग्राम में डिस्कस कंदासूं कालाबाग डैम वारो जेको फ़ैसिलो थियो आहे लाहौर हाई कोर्ट पारां, इन हवाले सां असां पंहिंजे नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं त जेको लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अतिया बंदियाल जी सरबराही में जेका हाई कोर्ट जी बेंच हुई, उन जेको फ़ैसिलो ॾिनो आहे उहो इहो आहे त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल पारां 1991 ऐं 1998 में वॾनि डैमनि जी अदावत बाबति जेके सिफ़ारिशूं कई वयूं हुयूं, उन्हनि सिफ़ारिशुनि ते आइन जे आर्टिकल 154 तहत अमल कयो वञे ऐं इहो अमल करणु विफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। हाणे असां पंहिंजा जो हिन प्रोग्राम में इहो ॾिसंदासूं त 1991 में CCI जूं सिफ़ारिशूं छा हुयूं, 1998 में छा हुयूं, आइन जो आर्टिकल 154 छा थो चवे, ऐं लाहौर हाई कोर्ट जेको ही डिसीजन ॾिनो आहे उन डिसीजन ते मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि जो मौक़िफ़ छा आहे। उन में सिंध जा क़ौम परस्त आहिनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, सिंध मां ॿियूं जेके पार्लियामानी सियासत कंदड़ धुरियूं आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम जो मौक़िफ़ छा आहे, बलोचिस्तान जा माण्हू छा था चवनि, ऐं ख़ुदि पंजाब जी जेका सियासी क़यादत आहे जेका मुस्लिम लीग नून सां बि लाॻापियल आहे, काफ लीग सां बि लाॻापियल आहे, ऐं उन खां सवाइ कोशिशि कंदासूं त तहरीक इंसाफ़ जेका हाणे मुल्क में हिकु नई कुवत तौरु उभरी रही आहे उन जो मौक़िफ़ वठण जी कोशिशि करियूं। गॾोगॾु मुतहिदा क़ौमी मूवमेंट जेका हूअं त पंहिंजो पाण खे सिंध दोस्त चवे थी ऐं सिंध जे मफ़ादनि जो निगहबान सम्झे थी, उन जो मौक़िफ़ ॼाणण जी कोशिशि कंदासूं त हिन अहम इशू ते मुतहिदा जो मौक़िफ़ छा आहे। जेको अॼु हाई कोर्ट में जेका कार्रवाई हली आहे उन हवाले सां जेको हेसि ताईं रिपोर्ट थियो आहे उन मूजिबि अॼु उते जेके वकील हुआ जिन इहा पिटीशन दाख़िल कई हुई, उन्हनि जो इहो चवणु हो त कालाबाग डैम बाबति न रुगो 1991 में पर 1998 में बि गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल सिफ़ारिश करे चुकी आहे त कालाबाग डैम ठाहियो वञे। उन खां सवाइ उन्हनि जो इहो बि चवणु आहे त फ़नी कमेटी में अक्सरियत जेका हुई मेंबरनि जी उन्हनि जो इहो मौक़िफ़ हो त कालाबाग डैम जी अदावत फौरन शुरू थियणु खपे। उन्हनि जो इहो चवणु हो त फ़नी कमेटी में शामिल सवाइ सिंध जे मेंबर सरदार मुग़ल जे बाक़ी कंहिं बि मुखालफ़त न कई। बाक़ी जेको फ़नी कमेटी जे चेयरमैन ANG अब्बासी साहब जेका रिपोर्ट ॾिनी हुई उहा रिपोर्ट बिल्कुलु दार आहे, मेंबरनि जा राय अलॻि हुआ, उन्हनि मेंबरनि जे रायनि में हिकिड़े मेंबर जी मुखालफ़त हुई, बाक़ी सभु मेंबर अक्सर राय सां हिन डैम जा हामी हुआ। उन खां सवाइ उन्हनि जो ॿियो मौक़िफ़ जेको उहो इहो हो त 1960 में जेको सिंध तास मुआहिदो थियो उन मुआहिदे में इहो वाइदो कयो वियो हो त जिन दरियाहनि जो पाणी विकिरो कयो पियो वञे भारत खे, उन्हनि दरियाहनि ते जेके इलाइक़ा सैराब थींदा हुआ उन्हनि इलाइक़नि खे आबाद करण लाइ हाणे मुतबादिल मनसूबा ठाहिया वेंदा ऐं हुननि जी दावा आया हुई त उन में सभिनी खां पहिरीं तरजीह कालाबाग डैम करार ॾिनी वई हुई ऐं उहे जेके इलाइक़ा आहिनि उहे कालाबाग डैम जी तमीर खां सवाइ आबाद थी नथा सघनि। इन ते चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट हिकिड़ो पॉइंट जेको सिंध जो हिकिड़ो नुक़्तो आहे, जेको हिकिड़ो एतिराज़ आहे उहो उथारियो। हुनजो चवणो त सिंध जा माण्हू इन ॻाल्हि में हक़ बजानिब आहिनि त कोटड़ी डाउन स्ट्रीम 10 मिलियन एकड़ फुट पाणी वञणु खपे, छो जो जेकॾहिं इहो पाणी नथो वञे त सामूंडी चार्ज जे करे उते ज़मीनूं गैर आबाद थींदियूं ऐं उन खां सवाइ फ़नी कमेटी बि इहा सिफ़ारिश करे चुकी आहे। तंहिं करे सिंध जे माण्हुनि जो इहो मौक़िफ़ बि ज़रूरु ॾिसणु खपे। इहे सभु इशूज़ आहिनि, असां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम में। ऐं चईंदुसि त असां शुरू करियूं जेके सिफ़ारिशूं आहिनि गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जूं मुसन जी, जेको 1991 वारियूं सिफ़ारिशूं, 1998 वारियूं, फ़नी कमेटी जी रिपोर्ट ऐं उन खां पोइ आइन जो आर्टिकल 154। जी, पहिरीं ॻाल्हि त जो आइन जो आर्टिकल 154 जेको आहे उहो तमामु वाज़े आहे। हुन में कहिड़ी तौर ते बि CCI खे रुगो हुन में मैंडेट ॾिनो वियो आहे त रिज़र्वायर डैम तकरार जेके बि आहिनि पाणी जा उन हवाले सां CCI हिकिड़ो फोरम आहे जिते तव्हां पंहिंजा मसइला हल करे सघो था। इनमें का ॻाल्हि कोन्हे, कोर्ट जो फ़ैसिलो इन में मूंखे त का सरप्राइज़ कोन्हे को। बिल्कुलु फ़ैसिलो आहे, ठीकु आहे, 154 कंदी आहे, बिल्कुलु ठीकु आहे। 154 में CCI गॾियल मफ़ादनि जी काउंसिल आहे जंहिंमें 4 सूबनि जा मेंबर हूंदा आहिनि, फेडरल गवर्नमेंट जो नुमाइंदो हूंदो आहे, उहे हुते फ़ैसिलो कंदा आहिनि। इहो ठीकु आहे, बिल्कुलु को मसइलो कोन्हे। हाणे ॻाल्हि अचे थी जेको अदालत पहिरीं फ़ैसिलो ॾिनो आहे 1991 ऐं 1998 वारी CCI जी मीटिंग्स जो। CCI जी मीटिंग्स में कॾहिं बि कालाबाग डैम खे ठाहिण जी मंज़ूरी कॾहिं बि नाहे ॾिनी। CCI जा मिनट्स आहिनि हाज़िर, मुंहिंजे ख़्याल में ॾिना बि हूंदा हुते। डैम जी ॻाल्हि कई वई हुई, डैम जो मामिलो त हिकिड़े डैम जी जेका डिबेट आहे पाकिस्तान में उहा त मुंहिंजे ख़्याल में 1991 जे हुनमें हुई। हुनमें चयो त तव्हां स्टोरेज ठाहियो। आर्टिकल 6 जेको आहे 1991 जे वाटर रिकॉर्ड जो, हुन वाज़े तौर ते लिखियलु आहे जिथे फीज़िबल हुजे उते ठाहियो। फीज़िबल कहिड़ो आहे कहिड़ो न आहे उहो त हाणे टेक्निकल माण्हू फ़ैसिलो कंदो। हुनमें नवनि ज़ख़ीरनि जी जेका घुर्ज आहे उहा तस्लीम कई वई, हाणे नवां ज़ख़ीरनि जी घुर्ज जो मक़सदु इहो त न आहे त तव्हां कालाबाग डैम ठाहियो। बिल्कुलु
नवनि ज़ख़ीरनि जो मक़सदु नंढा डैम बि थी सघनि था। नवनि ज़ख़ीरनि जो मक़सदु आहे त तव्हां नंढा नंढा ज़ख़ीरा ठाहे, किथे बि न आहे लिखियलु त नवा ज़ख़ीरा माना हिकिड़ो वॾो डैम या दरियाए सिंध ते डैम, या ज़ख़ीरनि जो मक़सदु इहो हुजे त नंढा डैम न ठाहियो, ईअं कोन्हे। उहो त ठीकु आहे, उहो बि क्लियर आहे मामलो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका पाण मुंहिंजे ख़्याल में क्लियर करे छॾियूं त मिनट्स में बिल्कुलु ॻाल्हि कालाबाग डैम जो नालो आहे। मिनट्स उहे हूंदा आहिनि त हर सुबुह हर नुमाइंदो पंहिंजा आर्ग्यूमेंट ॾींदो आहे, मिनट्स में ज़रूरु चयो त कालाबाग डैम ठाहियो, फ़ैसिलो न आहे। फ़ैसिलो जेको आहे CCI जो 1991 वारो, उन में नालो कंहिं डैम जो फ़ैसिलो कोन्हे। बिल्कुलु सही तव्हां चयो त जिते फिज़िबल हुजे उते ठाहे सघजनि था। ठीकु आहे, उहो त बहस अञा टेक्निकल माण्हू कनि पिया न, किथे फिज़िबल पाणी अवेलेबल आहे कोन्हे। हा, पर कालाबाग डैम माना जेकॾहिं अॼु हाई कोर्ट इहो फ़ैसिलो माना जेको उन जी वर्डिंग आहे, जेके लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी, उहा वर्डिंग सिर्फ़ु इहा आहे त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जूं 1991, 1998 वारियूं जेके सिफ़ारिशूं आहिनि उन्हनि ते आइन जे आर्टिकल 154 तहत अमल कयो वञे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उनखे मुमकिन बणाए। हाणे ॾिसो 154 में छा आहे, 154 ॿ शयूं आहिनि। हिकिड़ी इहा आहे त तव्हां जेको फ़ैसिलो आहे उहो CCI करे सघे थी, पाण त ॻाल्हि करे वियासीं। उन खां पोइ जेकॾहिं हुते मामला मेजॉरिटी वोट उते जेकॾहिं मामला पोइ बि मेजॉरिटी वोट ते फ़ैसिलो कोन थियल आहे त कालाबाग डैम ठाहियो, उते हिकिड़ो फ़ैसिलो थियल आहे, ठीकु आहे, उनजा मिनट्स मौजूदु आहिनि, कालाबाग डैम जो बिल्कुलु बि ज़िक्र कान्हे। उन खां पोइ बि जेकर तव्हांखे इंडोर्स करणो आहे, तव्हांखे जॉइंट पार्लियामेंट जो सेशन घुराइणो पवंदो, उते तव्हांखे मंज़ूरी वठणी पवंदी। उहो कॾहिं बि न थियो। 3 असेंबलियुनि जा रेज़ोल्यूशन अची चुका आहिनि। हाणे जो मक़सदु इहो थियो त रेज़ोल्यूशन जी अहमियत का बि कान्हे। जेके रेज़ोल्यूशन आहिनि असांजा सूबाई असेंबलियुनि जा, उनखे कोर्ट रद्द करे सघे थी। तंहिंजे करे हीअ बि हिकिड़ो नई बहस हिकिड़ी अची चुकी आहे। ॿी ॻाल्हि इहा, मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां, आर्टिकल आइन जो 155 जेको आहे उहो शायदि असांजी स्क्रीन ते बि असां ॾेखारे सघूं असां, त उहो असांजी स्क्रीन ते बि अची वेंदो। आर्टिकल 155 जेको आइन जो आहे, उनजी ज़ेली शेख 6 जेका आहे, उहा कंहिं पाकिस्तान जी अदालत खे बाउंड करे थी त हू अहिड़नि मामलनि ते फ़ैसिलो नथा करे सघनि। बड़ी वाज़े क्लियर क़िस्म जी इंस्ट्रक्शन आहे आइन जी त का बि अदालत अहिड़े क़िस्म जे तकरारी मामलनि ते, डैमुनि ते, पाणी जे मामलनि ते फ़ैसिलो नथी करे सघे जेके CCI में डिस्कस थी चुका हुजनि। तंहिंजे करे इहो मामिलो हाणे थियो छा आहे, हाणे हिन मामले में छो अदालत छो अहिड़ो अॻिते आई आहे, ज़ाहिर फ़ैसिलो ॾिनो आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत, फेडरल गवर्नमेंट पंहिंजो केस चङे नमूने सां हुते प्लीड न कयो, न को चङो हुते वकील मोकिलियो वियो, न को हुते अहिड़े क़िस्म जो को माण्हू मोकिलियो वियो जेको इहा शिक हुते ॿुधाया ऐं हिन जी अहमियत खे हुते ॿुधाया। ही वन साइडेड हलियो आहे मामिलो। ज़ाहिर आहे अदालत में जेकॾहिं केस जी केरु पैरवी ॿियो माण्हू कंदो ई न, अदालत उहो ई फ़ैसिलो ॾींदी जेको हुन करिणो आहे। तंहिंजे करे पीपल्स पार्टी इन हवाले सां हुननि खे सीरियस थियणु घुरिजे हा, उनखे हिते वकील करणु मोकिलियो। पंहिंजनि केसनि जा हिननि जा मसइला ईंदा आहिनि त करोड़नि रुपया वकीलनि खे ॾेई हले किथां किथां घुराए कंदा आहिनि हिते सुप्रीम कोर्ट में। हिननि खे लाहौर हाई कोर्ट में थोरो संजीदगी करणु घुरिजे हा। हिननि कहिड़े ॾींहं ते बि संजीदगी नुमाइंदगी त थी आहे न। हाणे वफ़ाक़ पारां डिप्टी अटॉर्नी जनरल ज़ाहिर हुकूमत जो नुमाइंदो आहे न, उहो वञे थो, हुन खां पोइ CCI जो जॉइंट सेक्रेटरी वियो आहे, हुन सॼी शयूं कयूं आहिनि। ऐं जेसिताईं मूं सम्झो आहे हिन डिसीजन खे त लाहौर हाई कोर्ट बि को एॾो वॾो को डिसीजन कोन ॾेई छॾियो आहे। उन्हनि इहो चयो आहे त 91, 98 जो सिफ़ारिशूं आहिनि उन ते अमल कयो। हू अमल कनि पिया, हू ॾिसो अता हू अमल कनि पिया। चवंदासीं असां डैम जी तव्हां ॻाल्हि कई आहे, डैम असां ठाहियूं पिया, इहो डैम आहे भाषा डैम असां ठाहियूं पिया, असां रिपोर्ट बि जेको असां वटि मीडिया में थियो आहे उहो घणो ज़ाहिर हाणे लाहौर मां थियो आहे, लाहौर जी मीडिया आहे, ऐं हाणे सभु सियासत बि कनि पिया। पर हिकिड़ी शइ जेका आउं पॉइंट आउट करणु चाहींदुसि, हिते असांजा नाज़रीन बि ॾिसनि पिया त 1991 नवाज़ शरीफ़ जी हुकूमत, 1998 नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ऐं उनखां पोइ फनी कमेटी मुशरफ जी हुकूमत। अॼु माण्हू जेके इन फ़ैसिले खे बुनियादु बणाए पीपल्स पार्टी खे तनक़ीद जो निशानो पिया बणाइनि, 91 वारियूं सिफ़ारिशूं उन्हनि जूं आहिनि, 98 वारियूं उन्हनि जूं आहिनि। सिंध में सिफ़ारिशूं वरी ॻाल्हि CCI जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे हा त नून लीग जी हुकूमत सिफ़ारिश करे आहे त डैम ठाहियो ऐं डैम ठाराए वठनि, बिल्कुलु पोइ नथा ठाहिनि डैम। जेके बि सिफ़ारिश CCI में का बि सिफ़ारिश जहिड़ी कोन थी आहे। पाण उहा ॻाल्हि पीपल्स पार्टी खे तनक़ीद जो निशानो भले बणायो। चओ था कालाबाग डैम शुरू कंहिं कयो, ज़ुल्फ़िकार भुट्टो साहब जे दौर में 1972 में शुरू थियो, उन ते पैसा रखिया विया, उनजी फिज़िबिलिटी स्टडी ठही, उन ते रिपोर्ट ठही। 1989 में मोहतरमा जे दौर में उन ते पैसा रखिया विया, उन ते कम खे अॻिते वधायो वियो। पैसा कंहिं रखिया? हिकिड़ी शइ हुई, को बि प्रोजेक्ट अचे थो पहिरीं ईंदो आहे, उन खां पोइ हुनजा सभु फिज़िबिलिटी स्टडीज़ जेको तव्हां चओ था भुट्टो साहिबु हिकिड़ो प्रोजेक्ट आंदो साम्हूं, पोइ उनजी फिज़िबिलिटी स्टडीज़ थियूं, उन ते मुख़्तलिफ़ टेक्निकल रुख हुनजा ॾिठा विया। जॾहिं ॾिठो वियो त वाइबल कोन्हे,
त उहो उन ते अमल कनि। इहो किथे कंहिं चयो आहे वाइबल कोन्हे? पीपल्स पार्टी हुकूमत कॾहिं चयो आहे त वाइबल कोन्हे? हाणे हाणे पीपल्स पार्टी इहो ई ऐलान कयो आहे न सरकारी हिन दौर में बि सरकारी बयान अथस, स्टेटमेंट सियासी ॾियणु काफ़ी न हूंदो। हिन डैम खे जेकॾहिं पीपल्स पार्टी सीरियस हुई, जेकॾहिं पीपल्स पार्टी सीरियस हुई, जेकॾहिं पीपल्स पार्टी सीरियस हुई त हिन मामले खे कानूनी तौर ते ख़तमु कंदा। हिन नथा जेका दफ़न करण जी ॻाल्हि कनि था उनखे कानूनी तौर ते दफ़न कंदा। सरकारी बयान ॾेई छॾनि, अख़बार में अचनि, टीवी ते अचनि, इहा वॾी ॻाल्हि आहे। कीअं आहे कानूनी तौर ते ख़तमु? को एक्ट पास कराइणा, को लॉ ठाहे हुते असेंबली में आणणा, हिन वटि अक्सरियत बि आहे। हुते अची सिंध असेंबली में को लॉ अहिड़ो ठाहे पास कराइनि, हिते पास कराइनि, CCI में खणी वञनि, असां कोन था करायूं। न सियासी मामला सॼा त सवलो आहिनि साईं। न ॾिसो न, पाकिस्तान जी तारीख़ में कालाबाग डैम हिकिड़ो तमामु अहम इशू रहियो आहे गुज़िरियल 3-4 ॾहाकनि खां। ऐं सवाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे बाक़ी पाकिस्तान जो मेन स्ट्रीम जेको लीडर ॿुधायो हुजे हिन जे ख़िलाफ़ु बाक़ाइदे मास मूवमेंट हलाई हुजे, वञी धरना आया हुजनि ऐं इहो बिल्कुलु खुली बीठो हुजे। हू पाकिस्तान पीपल्स पार्टी त पाण खे चइनी सूबनि जी ज़ंजीर चवे थी न, उन जे बावजूदि उन्हनि सिंध में धरणो हयो, कमू शहीद थियो। उहो तव्हांखे ॾिसो सियासी ज़रूरत हुई पीपल्स पार्टी जी हिकिड़ी, उन्हनि खे सभु कॉम्प्रोमाइज़ वठी आया। उन खां पोइ उनखे ॾिसो पीपल्स पार्टी खे उन महिल इस्टेब्लिशमेंट खे थोरो बार्गेनिंग चिप लाइ इस्तेमालु करणो हो त पीपल्स पार्टी में वठी आया। भला हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब जेको आहे अचे भला मीडिया ते चवे पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब राजा रियाज़ या तनवीर अशरफ कायर आहे, ॿियो को माण्हू अची चवे त असांजे ख़िलाफ़ इहो फ़ैसिलो ॾाढो सुठो आयो आहे या ख़िलाफ़ आयो आहे, जेको बि आहे अचनि न। उहो अॼु ताईं बि इन जी हिमायत कनि था पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब। तव्हां पंजाब जे नुमाइंदनि खे खणी अचो, पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे कोशिशि कयूं, उन्हनि खे उन्हनि खे खणी अचो, उन्हनि सां ॻाल्हायो। ॾिसो हुननि जो हिकिड़ो अजीब क़िस्म जो बयानु ईंदो, दफ़न करण वारी ॻाल्हि रुगो पीपल्स पार्टी सिंध जा माण्हू कनि था, बिल्कुलु कनि था। शाजिया मरी, शर्जील मेमण, ॿिया बि जेके बि दोस्त आहिनि हुते वफ़ाक़ी वज़ीर वफ़ाक़ी वज़ीर जो बयानु दफ़न करण जी ॻाल्हि केरु कोन थो करे। दफ़न करण जी ॻाल्हि पहिरीं स्पीच जेका राजा परवेज़ अशरफ कई आहे कालाबाग डैम ते, तव्हांखे ॾिठो रिकॉर्ड क़ौमी असेंबली में जेके सवाल उथंदा आहिनि, सवालनि में कई बार कालाबाग डैम जो जवाबु ॾियण में त हिते पियो असां माण्हुनि सां ॻाल्हायूं पिया। मां ॻाल्हि पियो कयां, बयानु काफ़ी आहे, स्टेटमेंट अची वई आहे, ॾिसूं था हिनखे कयूं था, माण्हू ठहनि कोन था, इतफ़ाक़ राय कोन थो थिए, तंहिंजे करे असां कोन था ठाहियूं। हिन जो मक़सदु आहे बाद में थी वियो त ठाहींदासीं। ॻाल्हि दफ़न करणी थिए। दफ़न करणु छा हूंदो आहे? दफ़न करणु इहो हूंदो आहे त कानूनी तौर ते सरकारी तौर ते ऐलान थिए, कागज़नि में ऐलान थिए त रथा दफ़न थिए, उहो अॼु ताईं नाहे थी। तंहिंजे करे इहे मसइला उथनि पिया जेसि ताईं दफ़न न थींदी आहे। ॻाल्हि ॿुधो, हीअ मुशरफ जे दौर जा जेके दोस्त वरी शुरू थिया आहिनि त कालाबाग डैम पीपल्स पार्टी पोइ हीअं उन्हनि जे दौर जूं फनी कमेटी जूं रिपोर्ट आहिनि। सवाइ सिंध जे जनाब AN जे बाक़ी उनखे असां सलाम पेश कयूं था, सरदार मुग़ल साहब जो किरदारु बि बाक़ी टिनी सूबनि जे 6 मेंबरनि हीअ चयो आहे न कालाबाग डैम समूरनि मेंबरनि कालाबाग ऐं बादशाह डैम जे जोड़ण जे हक़ में सिफारिश कई आहे। जॾहिं त हिकिड़े मेंबर हिन राय जो पिणु इज़हार कयो आहे त डैम जोड़ण महिल उन्हनि मां पाणी जे वहिकिरे जो रुख़ तब्दील करण लाइ का बि इजाज़त न ॾिनी वञे। माना ख़ैबर पख्तूनख्वा जे मेंबर चयो त उन मां ॾिसो जनरल मुशरफ जी रिजीम जी लेजिटिमेसी केतिरी हुई, हिकिड़ो सुवाल आहे। ॿी ॻाल्हि, सॼा हथ ठोकिया मेंबर आंदा विया, रुगो अब्बासी साहब हुते बीठो। ॾिसो टेक्निकल कमेटी जो फ़ैसिलो मेजॉरिटी फ़ैसिलो न आहे हूंदो, मेजॉरिटी जेका रिपोर्ट जी फाइनल रिपोर्ट आहे उहो मेजॉरिटी फ़ैसिलो उहो आहे। राय त जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे पोइ त CCI जो जेका फ़ैसिला आहिनि उन पंजाब चयो ठाहियो त माना पोइ तव्हां खणी अचो पंजाब चयो ठाहियो। हाणे इन में थोरो फ़र्क़ु आहे न। AN अब्बासी जी टेक्निकल कमेटी उनजी रिपोर्ट, कमेटी जी रिपोर्ट माना AN अब्बासी जेका रिपोर्ट लिखी उहा CCI में जेकॾहिं ईअं अक्सरियत हुजे हा त ज़ाहिर आहे CCI जो फ़ैसिलो इहो ई हुजे हा। हिन रिपोर्ट खे कॾहिं बि हुन तरीक़े सां इहो तमामु असां ॿिया दोस्त जेको आहे किताब खणी कढी ईंदा आहिनि, हिन खे ऑफिशियली अञा ताईं हिन रिपोर्ट खे पब्लिक न आहे कयो। ऐं जेके निसार मेमण साहब जी कमेटी सेनेट में पेश थी, तव्हांखे यादि आहे? ठीकु आहे, मां उन पब्लिक खे ॻाल्हि पियो कयां न, हिन खे हुकूमत कॾहिं ओन लेजिटिमेटी कोन कयो आहे। मां लेजिटिमेसी ॻाल्हि पियो कयां, हिन हुकूमत कोन कयो आहे, हिन हुकूमत कंहिं कनि हिनखे लेजिटिमेटी कर चवां त हीअ रिपोर्ट आहे, हिन ते असां फॉलो कंदासीं। ॿियो कुझु कोन थो चवां, रुगो इहो पियो चवां त फंक्शनली जा जेके दोस्त अॼु मीडिया ते अची ऐं वॾियूं ॻाल्हियूं पिया कनि, उहे उन वक़्तु हिसेदार हुआ, बिल्कुलु हिसेदार हुआ, NPP हिसेदार हुई, बिल्कुलु हिसेदार हुई। ठीकु आहे, इहे अॼु वरी वॾा दावेदार थी बीठा आहिनि। इहा त पुराणी बि ॻाल्हि कोन्हे। असां चऊं चलो 91 में नवाज़ शरीफ़ जो उहो दौरु उनखे विसारे छॾियूं, 98 वारो मियां नवाज़ शरीफ़ जो दौरु, हीअ त वेझो मादी आहे भाउ। न हिन में कुझु हिन में का ॻाल्हियूं कोन्हे, जेको ॻाल्हि आहे आया आहे ज़ाहिर आहे, चिठी आहे, जेको हो गॾु सो हो, जेको न आहे सो न आहे, सिंपल ॻाल्हि आहे। हिन में इहे शयूं आहिनि मुख़्तलिफ़ जिन खे माना पंहिंजे दौर में जेके उहे करे अञा ताज़ो करे मोटिया आहिनि, हींअर वरी हाणे उन ते वरी कालर छंडे अची बीठा आहिनि त असां वॾा सिंधिया। पर मां त चवंदो आहियां जेकॾहिं अची विया आहियो असांजे धारे में, सिंध जे धारे में अची विया आहिनि त बिस्मिल्लाह। हाणे ईअं न आहे त माण्हुनि खे चई तव्हां साईं पहिरीं त पोइ साईं पीपल्स पार्टी जो माज़ी वॾो दाग़दार आहे। त पीपल्स पार्टी जो माज़ी जेकर ॾिठो वञे त
त अयूब खान सां बि मोहबतूं हुयूं, सही आहे। पोइ जनरल जा सां बि डीलूं थियूं, पोइ उन खां पोइ मार्शल ज़रा सां डील वारी ॾिसो ॻाल्हि ॾिसो ॾिसो ही ॻाल्हि अहिड़ी आहे, हीअ ॻाल्हि तल्ख़ ज़रूरु आहे, अयूब खान वारो मामिलो घटि चवां आहे। थो अयूब खान ठीकु आहे, उतां सियासत शुरू थी, उन खां पोइ जीअं उतां दार थिया आहिनि, पोइ पीपल्स पार्टी ठही आहे। 1973 वारो आइन ठहियो सिंध जे माण्हुनि लाइ, 73 जे आइन में का अहिड़ी चङी ॻाल्हि असांखे नज़र टाइम थियो आहे ब्रेक जो, हुनखे कंटिन्यू रखंदासीं बहस खे। नाज़रीन, असां चाहींदासीं त मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि खे, दानिशवरनि खे, फ़नी माहिरनि खे हिन मामले ते लाइन ते वठूं, उन्हनि जा राया मालूम करण जी कोशिशि कयूं। अचूं था नंढड़ी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पे कई लाहौर हाई कोर्ट पारां कालाबाग डैम वारे इशू ते आयल फ़ैसिले जी। मोहसिन, हाणे सभु ॻाल्हियूं त पाण डिस्कस कयूं, हिन जा जेके आइनी ऐं कानूनी जेके पासा आहिनि हिन जा, उन सां गॾोगॾु सियासी जेके हिन जा पासा आहिनि उन ते बि असां चाहींदासीं त मुख़्तलिफ़ माण्हुनि खां राया वठूं। पर ऐसे ई पाण ॾिसूं त 3 सूबा सिंध, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, उन में को बि असांखे विरायल आवाज़ कॾहिं नज़र कोन आयो आहे त माना को माण्हू उतां बि कालाबाग डैम जी हिमायत में कंहिं आवाज़ कॾहिं उथारियो हुजे? तव्हां कॾहिं कोई अहिड़ो आवाज़? न, कॾहिं बि अहिड़ो आवाज़ु न आहे आयो, पर नून जो किरदारु थोरो हुन में रहियो आहे, हिन वाले सां खुली साम्हूं कोन आहिनि। इन सूबनि में बि, पंजाब में त क्लियर आहिनि, हू चवनि था ठाहिण घुरिजे, बिल्कुलु, पर 3 सूबनि में इन जो साम्हूं मामिलो कोन आयो आहे कॾहिं बि। इशू इहो आहे, मां उहो ई ॻाल्हि बि कयां त हाणे जेका पाण सवेल ॻाल्हि कईसीं त सूबाई असेंबलियूं जेके ज़ाहिर हिकिड़ो आइनी फोरम आहिनि, हाणे हुननि जी मुंहिंजो सुवालु हाणे इहो आहे, जो सियासी सुवाल बि आहे, आइनी बि आहे, कानूनी बि आहे, उन्हनि असेंबलियुनि जी करारदाद जी अहमियत कहिड़ी आहे? मुंहिंजो बार बार सुवालु आहे। आइनी तौर ते बाइंडिंग कोन्हे न, बाइंडिंग कोन्हे, पर हुनजी सियासी अख़लाक़ी अहमियत आहे न। सियासी अख़लाक़ी अहमियत ज़रूरु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उन्हनि करारदादुनि ते असां तॾहिं वञूं जॾहिं असां ॾिसूं त ॿी का शइ थी चुकी आहे। जॾहिं CCI में बि फ़ैसिलो कोन्हे, जेको आइनी फोरम आहे सभिनी खां वॾो फोरम आहे, जेको फ़ैसिला कंदड़ फोरम आहे, माना CCI खां सवाइ ॿियो को बि फोरम अहिड़ो फोरम आहे कोन। उन खां पोइ जॉइंट सेशन, उन खां पोइ जॉइंट सेशन इहो कोन थियो आहे कॾहिं। पर जेको आर्टिकल अॻु में तव्हां जो हवालो 155(6), माना उन ते अदालतूं बि नथियूं करे सघनि। बिल्कुलु नथियूं करे, वॾे वाज़े तौर ते क्लियर। जॾहिं CCI जा डिसीजन असां वटि पिया आहिनि त असांखे उन्हनि ठहराइण जी उन्हनि जी हिकिड़ी अख़लाक़ी ऐं सियासी हिकिड़ी अहमियत आहे, पर कानूनी ऐं आइनी तौर ते बि त ज़ाहिर कालाबाग डैम जे ख़िलाफ़ अक्सरियत राय सां फ़ैसिला थी चुका आहिनि। बिल्कुलु थी चुका आहे, जो ही सियासी तौर ते बि क्लियर आहे, टेक्निकली तौर ते बि रद्द थी चुको आहे, आइनी तौर ते बि, इंतज़ामी तौर ते बि रद्द थी चुको आहे, सियासी तौर ते बार बार बयान ईंदा रहिया आहिनि। ऐं इहा सभिनी खे हिन ॻाल्हि जो अहसासु आहे, पंजाब खे बि, मुस्लिम लीग नून खे बि, ऐं अदालतनि खे बि हिन ॻाल्हि जो अहसासु आहे त हीउ अहिड़ो मामिलो आहे जेकॾहिं हिन में हथु विधो वियो, हिकिड़ो बम आहे, मुल्क जी सलामती दाव ते लॻी, उन्हनि खे जॾहिं ख़बर आहे त अहिड़ी क़िस्म जूं शयूं करण, पोइ हाणे ज़ाहिर ॾिसो न चीफ जस्टिस साहिब हिते वेठा आहिनि, जॾहिं उन्हनि जा फ़ैसिला अचनि था, उहे ज़ाहिर मुल्की नेशनल हुन इंटीग्रेशन खे बि ज़हन में रखंदा आहिनि। इहे सभु शयूं अदालतूं ज़हन में रखंदियूं आहिनि, पर जॾहिं कानूनी तौर ते मामला क्लियर आहिनि, आइनी तौर ते बि क्लियर आहिनि, सियासी तौर ते बि क्लियर आहिनि, पार्लियामानी तौर ते बि क्लियर आहिनि, उन खां बावजूद बि शयूं अचनि। हाणे ॾिसो थींदो ईअं, मां बार बार इहा ॻाल्हि कयां थो, अॼु जीअं हीउ फ़ैसिलो आयो आहे सिंध जी कॉर्पोरेशन त मुतालबो कयो आहे चीफ जस्टिस खां त सो मोटो वठे हिन फ़ैसिले जो, पाण नोटिस वठे। हाणे उहो असांजो जॾहिं मां अता 3-4 भेरा पोयनि 3 महीननि खां वठी, जुलाई अगस्त खां वठी, मां हिन ते जीअं ही हेयरिंग शुरू थियूं, मां हिन ते लिखंदो रहियुसि। मां हिननि खे सभिनी खे सम्झायो, बाबा जे पोयां वञो, हीउ मसइलो थी वेंदो, हीउ कुझु न कुझु अची वेंदो, जॾहिं अची वेंदो पोइ वरी तव्हां सभु को अची वेंदो रिएक्शन। तंहिंजे करे पीपल्स पार्टी खे हिनखे थोरो सीरियस वठणु खपे, ॿियनि धुरनि खे सीरियस वठणु खपे, इन ते वञनि, हिननि जी केस जी पैरवी कनि। ग़लति आहे, नथो थी सघे, पर हुते वञी हुनखे ॿुधाइनि त साईं तव्हांजो इख़्तियार न आहे, वरी मुदबाना गुज़ारिश करे सघिजे थी। चलो, हिन हवाले सां पाण टेलीफोन लाइन ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सेक्रेटरी जनरल सिंध जे इम्तियाज़ शेख सां राब्तो करण जी कोशिशि कयूं था, उन्हनि सां ॻाल्हाए वठूं, पोइ वरी पाण पंहिंजो डिस्कशन जारी था रखूं। इम्तियाज़ शेख साहब, सलाम अलैकुम। वालेकुम। साईं, कालाबाग डैम वारे मामले ते लाहौर हाई कोर्ट जो जेको अॼु फ़ैसिलो आयो आहे, उनखे मुस्लिम लीग फंक्शनल कीअं थी ॾिसे? छा मां तफ़सील सां असां हिते थोरा मसरूफ़ हुयासीं कारे ॾींहं जे सिलसिले में हवाले सां, त मां फ़ैसिलो इहो आहे त लाहौर हाई कोर्ट चयो आहे त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल 1991 ऐं 1998 में
डेमनि जी अदावत बाबति जेके सिफ़ारिशूं ॾिनियूं हुयूं उन्हनि सिफ़ारिशुनि ते आइन जे आर्टिकल 154 तहत अमल कयो वञे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे उहा अमल कराए। त कालाबाग डैम जी अदावत बाबति इहा पिटीशन हलंदड़ हुई लाहौर हाई कोर्ट में ऐं अॼु इहो फ़ैसिलो आयो आहे। ॾिसो हाणे हीउ लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो सिंध ते पाबंद नथो करे सघे, हुनजी जुरिस्डिक्शन पंजाब जी आहे। पोइ पंजाब गवर्नमेंट खे या फेडरल गवर्नमेंट खे फ़ैसिलो असांजे लेवल ते ईंदो या त सूबे में हिन ॻाल्हि ते डिस्कशन थींदी त उन ते असां पंहिंजो मौक़िफ़ ॾींदासीं। पर कालाबाग जे हवाले सां असांजो मौक़िफ़ बिल्कुलु चिटो आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल पीर साहब वाज़े तौर ते पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में बि चयो आहे, असां बि अॼु दोहिरायूं था त असां कालाबाग डैम जे ख़िलाफ़ आहियूं। भली को कहिड़ी बि जजमेंट अचे, कहिड़ी बि कोर्ट अचे, असां हुनजी फेवर नथा करे सघूं, असां हुनजे मुखालिफ़त में आहियूं ऐं असां इनशाअल्लाह हुन लाइ ॾींदासीं, हिन लाइ जदोजहद बि कंदासीं। शेख साहब असांखे हिकिड़ी ॿी ॿुधायो, तव्हां जाम सादिक साहब जे दौर में तव्हां रहिया आहियो, ऑफिशियल हुते अहम पोस्टनि ते रहिया आहियो। असांखे ख़बर आहे त नवाज़ शरीफ़ खे जाम सादिक साहब को ख़त लिखियो हो कालाबाग डैम जे हवाले सां, तव्हांखे इल्मु आहे हिन हवाले सां? न, असांजे मूंखे कोई बि इल्मु न आहे। जाम साहब बि कालाबाग डैम जो एतिरो ई मुखालिफ़ हो जेतिरो मां आहियां, जेतिरो ॿियो को हुते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शन में आहे। छो मूंखे काई बि अहिड़ी ॼाण कान्हे जंहिंमें कालाबाग जी ॻाल्हि थी हुजे। पर असांजी पार्टी जो मौक़िफ़ वाज़े आहे, असां हुननि जे ख़िलाफ़ आहियूं ऐं ख़िलाफ़ ई रहंदासीं। सुभाणे जेका शेख साहब हड़ताल कई वञे पई, सुभाणे जेका हड़ताल कई वञे पई 3 नवंबर ते सॼी सिंध में मुख़्तलिफ़ इशूज़ ते, हुनमें लोकल गवर्नमेंट इशू आहे, हिन में छा हाणे हिन फ़ैसिले खां पोइ कालाबाग डैम जे मामले खे शामिल करे सघिजे थो? इन हवाले सां तव्हांजी छा ओपिनियन आहे? ॾिसो, असां कालाबाग डैम जो वञा त असां वटि इशू पहुतो त लाहौर हाई कोर्ट जो इशू आहे, लीगल इशू आहे। लाहौर हाई कोर्ट जी जुरिस्डिक्शन पंजाब गवर्नमेंट आहे, पंजाब आहे, सिंध में हुनजा हुकुम उन हिसाब सां न आहिनि, चैलेंज थी सघनि था। लीगल इशू आहे, लाहौर हाई कोर्ट जी जुरिस्डिक्शन पंजाब गवर्नमेंट आहे, पंजाब आहे, सिंध में हुनजा हुकुम उन हिसाब सां न आहिनि, चैलेंज थी सघनि था। असां लीगली हिन मसइले खे ॾिसंदासीं, पर पोइ असां हुनखे मञी कोन था। इहा ॻाल्हि असांखे ज़बरदस्ती त लाहौर हाई कोर्ट नथी मञाए सघे त असां हुनजा हामी थी वञूं। छो असां सम्झूं था त सिंध जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ आहे ऐं असां हुनजे ख़िलाफ़ आहियूं। ऐं सुभाणे जी हड़ताल आहे सियासी ॾाढो ॾींहुं जेके सिंध जा वज़ीर आहिनि जेके इक़्तिदार जे नशे में, उन्हनि जेको रवैयो रखियो आहे सिंध जी नियाणी सां ऐं सिंध जी औरत सां सिंध असेंबली में, उनजे ख़िलाफ़ ऐं प्लस जेको कानून जो विरांगो कयो आहे उनजे ख़िलाफ़ हिकिड़ो ॾींहुं मल्हायूं था। कालाबाग लाइ अगरि ज़रूरत पई त इनशाअल्लाह उहो बि ॾिसी वठंदासीं, उन ते बि भरपूर एहतजाज कबो। शेख साहब हिकिड़ी ॿी ॿियो, तव्हां चओ था त पंजाब हाई कोर्ट जी लाहौर हाई कोर्ट जी जुरिस्डिक्शन न आहे सिंध, ही डैम सिंध में त ठहे नथो। ॼाण आहे लॉ जे बारे में, लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो पंजाब ते ई रही सघे थो पियो। डैम बि पंजाब में ठहे पियो शेख साहब, डैम बि पंजाब में ठहंदो, ख़बर पखूंगा। पोइ डैम अगरि पंजाब में त पोइ ऑर्डर करे छॾे लाहौर हाई कोर्ट ठहिण जो, पर असां हुनजी मुखालिफ़त कंदासीं। शेख साहब, आउं इहो मालूम करणु चाहींदुसि त 1991 जो हवालो ॾिनो आहे, लाहौर हाई कोर्ट 1998 जो हवालो ॾिनो आहे। उहे ॿई दौर अहिड़ा हुआ जॾहिं तव्हां हुकूमतुनि में शामिल हुयो, 91 में बि ऐं 98 में बि। उनखां सवाइ 2004 जी फ़नी कमेटी जी रिपोर्ट जो बि हिकिड़ो ज़िक्र आहे इन फ़ैसिले में। उन वक़्तु बि तव्हां हुयो, छा तव्हां सम्झो था त उन वक़्तु का अहिड़ी सिफ़ारिश थी हुई त कालाबाग डैम जी अदावत कई वञे? ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हि जी तरदीद थो कयां त अहिड़ी काई बि हिननि शइ में न आहे। ॿी ॻाल्हि त उन वक़्तु खां इक़्तिदार में या हुकूमत सियासत में मां हुननि गवर्नमेंट सर्वेंट हुउसि। एज़ ए गवर्नमेंट सर्वेंट मुंहिंजे साम्हूं अहिड़ी काई बि ॻाल्हि न आई हुई ऐं न ई मतिलबु मुंहिंजे साम्हूं हुनजी कंहिं हिमायत कई हुई। इन करे मां हुन सिलसिले में लाइलु मां ऐं मूंखे ख़बर न आहे। पर बहरहाल मुंहिंजो ज़ाती राय हुन वक़्तु बि अॼु बि इहा आहे त हीअ सिंध जे लाइ नुक़सानकार आहे ऐं जेके हक़ ज़ाया था थियनि, जेके हक़नि खे नुक़सान करे, इन करे असां अॻे बि मुखालिफ़त कईसीं, हाणे बि मुखालिफ़त कंदासीं। चलो शेख साहब, तव्हांजी वॾी महिरबानी असां सां ॻाल्हाइण जी। मसलन शेख साहब जी ॻाल्हि उहा ई हुई जेका पाण पहिरीं ज़िक्र कयो पिए त हिन वक़्तु हाणे हिननि सभिनी जो मौक़िफ़ तक़रीबन इहो ई आहे। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। ज़ाहिर आहे हिन भेरे पॉलिटिकल सिचुएशन डिफरेंट आहे। पार्टियुनि जा, सियासी पार्टियुनि जा मौक़िफ़ तब्दील थींदा रहनि था मुख़्तलिफ़ इशूज़ ते, ऐं इहो सॼो इन करे थिए थो त हाणे पाण पोयनि प्रोग्रामनि में बि ॻाल्हि कंदा रहिया आहियूं, जॾहिं सिंध जे माण्हुनि जो प्रेशर इशूज़ ते प्रेशर ठहे थो ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि गॾियल तौर ते हिकिड़े मामले ते अचनि था त पोइ कंहिंजी ज़रूरत नथी थिए हुन खां पोइ हिते अचण जी। सही, हाणे लोकल गवर्नमेंट वारो मामिलो थियो न, पर केरु पोइ नथो हटी सघे न। पर तव्हांखे 91 वारो जेको इहो जंहिंजो ज़िक्र हले पियो CCI वारो, उन वक़्तु जेका सिंध जी मीटिंग थी सिंध जे अमलदारनि जी, उन वक़्तु तक़रीबन सभिनी माण्हुनि जी माना कालाबाग डैम जे हवाले सां सभु मुतफ़िक़ हुआ त इहो न थियणु खपे। जी बिल्कुलु, मां ॿुधायां जेका मां ॻाल्हि शेख साहब सां हाणे कई हुई, 1991 में जाम सादिक वज़ीर आला हो। अॼु जाम सादिक ज़ाहिर पंहिंजो हुनजो हो,
हुन हिकिड़ो डीओ लेटर लिखियो वज़ीर आज़म खे, हुनजी कॉपी बि असां वटि मौजूदु आहे। उन डीओ लिखियो नवाज़ शरीफ़ खे त असांखे हिन डैम ते एतिराज़ आहिनि ऐं असां बिल्कुलु बि इहो डैम न ठहींदासीं। त अंदाज़ा लॻायो त जाम सादिक सभु ज़ाहिर एस्टेब्लिशमेंट जा माण्हू हुआ, नून जा माण्हू हुआ, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल हुई, पर उन्हनि बि इहो डैम न ठहणु ॾिनो ऐं उन्हनि बि इन ते सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो। पीपल्स पार्टी ॾिसो न, पीपल्स पार्टी जो मामिलो बाद में शुरू थियो आहे। डैम जी जेका मुखालफ़त आहे उहा तव्हां ॾिसो 93 खां 95 खां जॾहिं 97 जी गवर्नमेंट आई नवाज़ शरीफ़ जी, उन महिल जॾहिं पीपल्स पार्टी अपोज़िशन में वई तॾहिं मतिलबु इहा लेट 90s जी ॻाल्हि आहे। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ कालाबाग डैम जे ख़िलाफ़ इहो हाणे रीसेंट पास जी ॻाल्हि आहे, पुराणी ॻाल्हि न आहे। तंहिंजे करे हिन मामले खे हाणे पीपल्स पार्टी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे, सिंध पीपल्स पार्टी। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, हुजे करे मौक़िफ़ इख़्तियार कनि था, कोन ठहणु ॾींदासीं, तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर मसइलो इहो आहे पार्टी जो मौक़िफ़ तब्दील थींदो रहंदो आहे। ॿी हथ हिकिड़ी ॻाल्हि शेख साहब वरी अहम कई आहे त लाहौर हाई कोर्ट जी जुरिसडिक्शन न आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त लाहौर हाई कोर्ट जी जुरिसडिक्शन ठहे थी लाहौर हाई कोर्ट जी जुरिसडिक्शन ठहे थी पंजाब में जेके मामला थियनि था उन जे हवाले सां उनजी जुरिसडिक्शन ठहे थी ऐं करे सघनि था। पर हाणे इशू इहो आहे, इहो त कानूनी माहिरनि खे ॾिसंदा, पर मुंहिंजी जेका कानूनी माहिरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे हुनजो मौक़िफ़ आहे त सिंध ते इन डैम जो असरु थींदो। छाकाणि सिंध लोअर रिपेरियन आहे त इन डैम ठाहिण सां सिंध जे पाणी में घटिताई ईंदी, खोट थींदी, जेको माज़ी में थींदो रहियो आहे। डाउन स्ट्रीम कोटड़ी बि असांखे पाणी, कोटड़ी पाणी असांखे खपे थो, समुंड खे पाणी खपे थो, त उहो जो इम्पैक्ट उनजो थींदो त ज़ाहिर जिथे इम्पैक्ट थींदो उहो थींदो। बाक़ी हाणे ज़ाहिर डैम त ठहे पियो पंजाब में, जुरिसडिक्शन इहो ॾिसंदा हाणे इहो केरु तय कंदो त हुन जी जुरिसडिक्शन कहिड़ी आहे कहिड़ी कोन्हे। पहिरीं ॻाल्हि त जुरिसडिक्शन आहे ई कोन, 155 आर्टिकल आइन जो क्लियर वाज़े तौर उन हवाले सां ॿी ॻाल्हि आहे। पर हाणे ॾिसो सदर विफ़ाक़ जो यानी की ओञाण आहे ऐं सदर जे ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट वेई पिटीशन थी ॿुधे त पोइ उन खां पोइ उहा हर शइ ते कोर्टूं आहिनि, इम्प्रेशन ठहियल आहिनि, साबित अञा कुझु कोन आहे, कुझु कोन थियो आहे, न थियण बि घुरिजे। इन हवाले सां कोर्ट ॾिसो न, पर ॿुधे पई कोर्ट, चवां पियो न हिकिड़ो कोर्ट जे हवाले सां हिकिड़ो इम्प्रेशन आहे, माज़ी में रहियो आहे त फलाणी कोर्ट फलाणे जे खीसे में आहे। तव्हां ॾिठो बीबी चयो, कैंगरू कोर्ट जो नालो चयो हो, त इहे कोर्ट्स जे नाले सां जेके इम्प्रेशन ठहनि था त उहो फलाणे जी खीसे में आहे, उहो फलाणे जी ॻाल्हि करे, इहे इम्प्रेशन ख़तमु हाणे कोन्हे। पर असल में छा आहे, आइन में पहिरीं तव्हां जेका का बि आइनी दरख़्वास्त खणी वञो था उहा घणो करे तरीक़ेकार इहो आहे त तव्हां पहिरीं हाई कोर्ट में वेंदो, पोइ उहो सुप्रीम कोर्ट में आइनी पिटीशन जंहिंमें सॼे मुल्क जा मामला हुजनि उहो तव्हां दरख़्वास्त खणी वञी सघो था, उहो ज़रूरु न आहे हाई कोर्ट में वञी हाई कोर्ट पिटीशन 184(3) जे तहत बिल्कुलु उहा वञी सघे थी सुप्रीम कोर्ट में, डायरेक्टली वञी सघे थी, उन जो न आहे। पर इहो आहे त हाई कोर्ट में बि इख़्तियार, हाई कोर्ट खे बि इख़्तियार आहे ॿुधण जो। पर ज़ाहिर ॾिसो, पर हीउ मामिलो नेशनल लेवल जो आहे हिकिड़ो, हिन में हिकिड़ो सूबो इन्वॉल्व न आहे। ठीकु आहे, त उहो पहिरीं ॻाल्हि त ॾिसो न, पाण उहा ॻाल्हि कयूं पिया 155 करे कोन, हिन केस जी पैरवी अता कोन थी आहे, सॼा मामला पाण खणी वञूं, हिन केस जी चङे नमूने सां पैरवी न थी आहे। हिन जो रुगो सॼो मामिलो जेको आयो आहे इहो वन साइडेड हिकिड़ो ज़ाहिर आहे अता कोन थी आहे, सॼा मामला पाण खणी वञूं, हिन केस जी चङे नमूने सां पैरवी न थी आहे। हिन जो रुगो सॼो मामिलो जेको आयो आहे इहो वन साइडेड हिकिड़ो ज़ाहिर आहे, जज वेठो आहे, जज जे साम्हूं जेके मामला ईंदा ऐं ॿियो केरु त ॻाल्हाइण वारो कोन हूंदो त इहो फ़ैसिला अहिड़े क़िस्म जा ईंदा। हिन जी पैरवी चङे नमूने सां मां हींअर बि चवां थो थिए। हा, हाणे फ़ैसिलो अची वियो आहे, हाणे सभु कुझु सियासत पई चमकाईंदो। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, पीपल्स पार्टी बि सियासत चमकाए पई, फंक्शनल भी सियासत चमकाईंदी, ॿिया सभु कुझु सियासत करण जी कोशिशि कंदा, पर हिन जे हाणे हिननि खे टाइम थियो आहे ब्रेक जो, ब्रेक खां मोटूं वरी हिन ते पाण जारी रखंदासीं पंहिंजी ॻाल्हि ॿोल। नाज़रीन, हलूं था नंढी साई ना, ऐं साई खां मोटी असां कोशिशि कंदासूं त सिंध जा जेके कॉम्प्रेसन आहिनि या ॿिया सूबा जेके आहिनि, जेके जंहिंजो हिकिड़ो हिकु आवाज़ रहियो आहे कालाबाग डैम वारे इशू ते, उन्हनि मां कुझु माण्हुनि सां असां कुझु सियासी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल जी कोशिशि कयूं। अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि ॿोल पे कई कालाबाग डैम जी अदावत जे हवाले सां लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले जी, ऐं हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि अवामी नेशनल पार्टी जा तमामु सीनियर अॻवान सेनेटर हाजी अदील साहब, ऐं तव्हां इहो बि असांजे नाज़रीन खे ख़बर आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम जी बि गॾियल राय आहे त कालाबाग डैम कंहिं सूरत में न ठहणु खपे। हाजी साहब, सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। हाजी साहब, एक तो आज लाहौर हाई कोर्ट का जो डिसीजन आया है और उसके बाद पंजाब के वजीर आला जनाब शहबाज शरीफ का ये बयान सामने आया है कि लाहौर हाई कोर्ट के डिसीजन पर फौरी अमल दरामद किया जाए, आप क्या कैसे देख रहे हैं इसको? देखें, ये तो भी वजीर आला है पंजाब के, जब इनका भाई वजीर आजम था और 2/3 मेजॉरिटी थी, वो अमल नहीं कर सका तो ये क्या करेंगे? सही, ये ख्वाबों में रहते हैं। और ये लाहौर हाई कोर्ट तो कोई सुपर हाई कोर्ट नहीं है
کہ وہ میرے صوبے کے متعلق، سندھ کے متعلق اور بلوچستان کے متعلق فیصلہ کرے، وہ اپنی حدود سے باہر قومی مسائل میں الجھ رہی ہے، اور اس کے نتیجے میں اس پر میاں شہباز کا جو بیان آیا، اس کے نتیجے میں جو ماضی میں پختونوں اور پنجابیوں کے درمیان اور سندھیوں اور پنجابیوں کے درمیان اور بلوچ اور پنجابیوں کے درمیان جو نفرت تھی، جسے بڑی مشکل سے ختم کیا ہے، دوبارہ پیدا ہو جائے گی، سیاسی نفرت بھی، اقتصادی نفرت بھی اور ادروائز بھی۔ سر آپ کیا سمجھتے ہیں کہ پنجاب ہائی کورٹ کا یہ فیصلہ کس ہم حد اس کے تک فیصلے کو تسلیم کرتے ہیں، کس حد اور تک ہم جو ہے کسی صورت میں بھی اپنی زمین پہ کوئی ڈیم اپنی مرضی کے باہر بنانے نہیں دیں گے۔ اچھا سر اگر وہ 1991 وغیرہ کے کسی کمیٹی کے فیصلے کی کا حوالہ دیتے ہیں تو اس سے پہلے تو 1 یونٹ بھی بنایا گیا تھا، 1 یونٹ بھی بنایا گیا تھا، اس 1 یونٹ کے خلاف ہمیں جو بات کی تھی اسے توڑا، ختم کیا، تو آج یہ عدالت کہے کہ 1 یونٹ کو بحال کر دیں، پھر حاجی صاحب وہ کمیٹی کی جو بات ہو رہی ہے پنجاب کی ہائی کورٹ نہ بنے۔ جی حاجی صاحب جو کمیٹی کی بات ہو رہی ہے وہ سی سی آئی کی بات ہو رہی ہے، تو سی سی آئی بڑا اہم فورم ہے، گو کہ اس میں کالا باغ ڈیم کا فیصلہ نہیں ہوا تھا۔ کونسل آف کامن انٹرسٹ میں کئی مرتبہ یہ مسئلہ لے جایا گیا اور ریجیکٹ ہو گیا، ظاہر طور پر ریجیکٹ ہو گیا ہے۔ جی ہاں، تو آپ اس کو اب اس حکومت میں آگے مستقل طور پر آپ حکومت میں ہیں شامل، آپ اس معاملے کو ہمیشہ کے لیے ختم کیوں نہیں کر دیتے آئینی طور پر، قانونی طور پر؟ ہم جناب کیوں بولتے تھے، ایک سیاسی مسئلہ ہے، پاکستان کی 3 صوبوں کی اسمبلیوں نے 11 مرتبہ متفقہ طور پر یہ فیصلہ کیا ہے۔ یہ شہباز شریف والے تو آج کل بہت دوستی کر رہے ممتاز بھٹو سے اور سندھ کی قوم پرست پارٹیوں سے، کیا اس بیان کے بعد کوئی سندھ کی قوم پرست پارٹی ان سے دوستی کرے گی؟ اگر کرے گی تو غدار ہوگی۔ جی بہت شکریہ حاجی صاحب، آپ کا انشاءاللہ آپ سے بات ہوتی رہے گی۔ بالکل چٹو موقف ہو عوامی نیشنل پارٹی جو ہمیشہ رہو ہے، خاص کر یہ آخری پوائنٹ جڏهن هاणे کو قوم پرست سندھ جو نواز شریف ڏانهن دوستی جو ہٿ وڌائے थो تو وہ سندھ سان غداری نہ رهو قوم پرست پر کير به نه وڌائے منهنجي خيال ۾، جيڪڏهن ائين آهي ته هاڻي ان جو موقف اچي نون لیگ جو ڏسو ان فيصلے تي ڇا موقف اچي ٿو، پر کير به نه وڌائے، ماضي ۾ سڀني وڌايا هٿ، بالکل ANP انهن سان گڏ شامل رهي आहे حڪومتن ۾، نه اڄ جي پیپلز پارٽي شامل رهي आहे، سڀني کي ڏسو سڀني کي چون था त بالکل چینج سچويشن आहे، سڀني ماڻهن پنهंجا پرانا گناہ معاف کرایا، هاڻي نئين سوچن سان آيا آهن، وہی ڳالهه ڪيون پيا هاڻي صورت حال ۾ هن ۾ هاڻي نون جو موقف اچي، نون سان ڳالهه ٻولهه ڪيون ته پوءِ خبر پئي تو میاں شہباز شریف میڈیا تے اچي بالکل هڪڙو ڪليئر موقف ڏنو، هاڻي ان تي نون چھا وری کا ڏسو ڊائريڪشن پنجاب حڪومت کي نائملي ڊائريڪشن فيڊرل گورنمنٹ کي ملي ته ڪريو، بالکل هاणे فيڊرل گورنمنٹ جو فيصلو اچي، فيڊرل گورنمنٹ جو ريئيڪشن اچي، شہباز شریف ته مطالبو فيڊرل گورنمنٹ کا کيو نا، PMLN جي لائن آهي وہ آهي ن هن ۾ ڪنهن شڪ نه هجڻ گهرجي، نه ڪنهن کي لڪائڻ به گهرجي، هن جي لائن آهي، هنن انهي ساڳي حڪومت هي نواز شريف جي هاڻي جي حڪومت انهن هن تي سمبولڪ بجٹ به رکي ہوئی، تव्हांखे यादि हूंदो صحیح سمبولڪ بجٹ به رکي ہوئی ته اسان پیسا رکھو، پنجاب جي هر بجٹ ۾ هوندي هر سال رکندا آهن، سمبولڪ رکندا آهن، ته اسان ان معاملے کيون था अचूं، ساڳي پيپلز پارٽي پنجاب پاڻ ڳالهه करे वेठा आहियूं، उहो بن جي حمایتي आहे، جيڪڏهن پنجاب ۾ موو ڪندا، پر هن سڀني خبر आहे، نون کي به خبر आहे، پيپلز پارٽي کي خبر आहे، جو ترجمان ہے پرویز رشید صاحب، ان سان ٹیلی فون لائن تے اسان آهن، اسان انہن سان ڳالهايون، ڏسون هو ڇا था چون۔ السلام علیکم پرویز رشید صاحب۔ جی وعلیکم السلام۔ پرویز صاحب آپ نے دیکھا ہوگا، سنا ہوگا کہ ابھی میڈیا پہ بھی رپورٹ ہو رہا ہے کہ لاہور ہائی کورٹ نے کالا باغ ڈیم بنانے کے حوالے سے فیڈرل گورنمنٹ کو ہدایت جاری کی ہیں کہ وہ بنایا جائے، اس حوالے سے آپ کا کیا، پہلے تو مسلم لیگ نون کا اگر آپ موقف دینا چاہیں اور پنجاب حکومت کا موقف دینا چاہیں اس حوالے سے؟ دیکھیں مسلم نون کا موقف تو بالکل واضح ہے، اور وہ آج سے نہیں ہے، وہ ایک دہائی سے زیادہ اس بات کو گزر گیا ہے کہ جب تک سندھ کے عوام کسی منصوبے سے مطمئن نہیں ہے، جب تک خیبر پختونخوا کے عوام کسی منصوبے سے مطمئن نہیں ہے، تو پھر اس منصوبے پر عمل درآمد نہیں ہونا چاہیے، کیونکہ پاکستان مسلم لیگ کے لیے پاکستان کی قومی وحدت جو ہے اور پاکستان میں رہنے والے تمام عقائدیں جو ہیں ان کا مطمئن ہونا پہلی ضروری شرط ہے۔ اگر شرط پوری نہیں ہوتی تو پھر اس منصوبے کو ہم قبول نہیں کر سکتے۔ اچھا، آپ ابھی جو فیڈرل گورنمنٹ کو ڈائریکشن ہے کورٹ کی، پھر اس میں کیا پیچیدگیاں آپ کو نظر آ رہی ہیں؟ ظاہر ہے وہ تو ان کو کیا ہے، ان کو حکم دیا گیا ہے، ایک کورٹ کا فیصلہ ہے،
उस हवाले से अमल दरामद तो आप कह रहे हैं कि नहीं होना चाहिए, लेकिन कैसे होगा ये कोर्ट का डिसीजन भी एक आ गया है? देखिए, हाई कोर्ट का फैसला है और सुप्रीम कोर्ट भी इसके बाद एक अपील मौजूद है इनके पास, फेडरल हुकूमत के पास, तो फेडरल हुकूमत अपने उस अपील के ऑप्शन को भी इस्तेमाल कर सकती है। जी अच्छा, इसमें अभी परवेज साहब एक और चीज़ आ रही है, मियाँ शहबाज शरीफ साहब का स्टेटमेंट भी अभी हमें सामने आ रहा है, मीडिया पर ही आ रहा है, तो वो कह रहे हैं कि इस पर फैसले पर अमल दरामद होना चाहिए, या इसको ये कैसे उनका बयान आप देखते हैं इस मामले में? मेरा नहीं ख्याल कि शहबाज साहब ने ये बात कही है कि इस फैसले पर अमल दरामद होना चाहिए। अच्छा, ये आप समझते हैं कि उन्होंने बात नहीं की है? हमें शहबाज साहब ने ऐसी कोई बात नहीं कही है, क्योंकि मीडिया पे किन चैनल्स पर ये रिपोर्ट हो रहा था वो हम कोट कर रहे हैं आपको, हमारी बात तो नहीं हुई, खैर इसलिए हम कह रहे थे। नहीं, मेरा नहीं ख्याल कि उन्होंने ऐसी बात की, शायद कोई इससे मुख्तलिफ बात उन्होंने कही होगी। जी, तो आप अपना परवेज साहब आप जाना चाहेंगे, आप अपील में जाना चाहेंगे इस फैसले के खिलाफ एज ए मुस्लिम लीग नून, क्योंकि आप समझते हैं कि ये कौमी वहदत को नुकसान पहुंच सकता है, तो क्या मुस्लिम लीग नून इस हवाले से इनिशिएटिव ले सकती है? नहीं, मैं अफसोस करूं कि हम अपील में जा नहीं सकते, इसलिए कि ये फैसला तो उन्होंने वफाकी हुकूमत को हदायत की है ना, तो मुस्लिम लीग नून इस लिहाज से मुतासरा पार्टी नहीं बनती है। मुतासरा पार्टी जो है वो हुकूमत है, हुकूमत को ही अपील में जाना होगा। ये मेरे साथी होस्ट भी हैं हमारे साथ मौजूद, अता राजेट साहब, ये भी आपसे कुछ पूछना चाहेंगे। परवेज रशीद साहब, मैं ये मालूम करना चाहूँगा, सिंध के कौम परस्त खैबर पख्तूनख्वा का अवाम और बलूचिस्तान के लोग, वो 11 मरतबा उनकी मुंतखब असम्बलियाँ इसके खिलाफ एक करारदाद इत्तेफाक राय से मंजूर कर चुकी हैं, और इस वक्त भी उनका मौक़िफ़ ये है कि अगर कालाबाग डैम बनता है तो वो मुल्क की सलामती के लिए एक बहुत बड़ा सवाल खड़ा हो जाएगा। आप नहीं समझते कि ये जो इशू है, ये जो मंसूबा है, इसको हमेशा के लिए ख़त्म कर दिया जाए? ये मैंने तो अपनी गुफ्तगू के आगाज में ही इस बात से कहा था कि कोई भी ऐसा मंसूबा जो पाकिस्तान की वफाक की अकाइयों के लिए काबिल कबूल ना हो, उस पर मुस्लिम लीग नून जो है वो भी रजामंद नहीं है। ठीक सर, सेनेटर साहब बहुत शुक्रिया आपका, इंशाल्लाह फिर आपसे बात होगी। बहुत शुक्रिया। अब परवेज रशीद साहब जी ॻाल्हि ॿोल जेका आहे उनमें ठीकु आहे, हू जेका ॻाल्हि कनि पिया मियाँ शहबाज शरीफ़ जे हवाले सां, पर मियाँ शहबाज शरीफ़ जो जेको मौक़िफ़ आहे उहो त मीडिया ते लाइव उन्हनि ॾेखारिया, पाण उहे जुमिला अदा करे। उही ॻाल्हि आहे त इहो असां इहो मीडिया में रिपोर्ट थियो आहे, ख़बर पवे त पाण जुमिला अदा कया आहिनि या रिपोर्टर रिपोर्ट कयो आहे। बहरहाल इहा ॻाल्हि क्लियर कई हुननि, बहरहाल कई आहे तर्जुमान पंजाब हुकूमत जो बि इंतहाई अहम माण्हू आहे, मियाँ साहब जब वेझो आहे, मुंहिंजे ख़्याल में वरी क्लियर इहा ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल आहे हिन पाण कोशिशि करियूं था कि क़ौम परस्त जो पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कयूं था कि क़ौम परस्त मौक़िफ़ अची वञे इन हवाले सां ॻाल्हि। जी साईं अयाज़ लतीफ़ फलोची साहब, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। अयाज़ साहब, तव्हां कीअं था ॾिसो लाहौर हाई कोर्ट जे इन फैसले खे? इंतहाई अफ़सोस का फैसलो आहे, ऐं आउं हींअर सबूरनि उर्दू चैनल्स ते ऐं अंग्रेज़ी चैनल्स ते जेको चई चुको आहियां तव्हां वटि दोहरायां थो, ऐं कुझु नयुनि शयुनि जे इज़ाफ़े सां तव्हां वटि दोहरायां थो त पाकिस्तान जी जुडिशरी हींअर तमामु मस्बत राय पैदा कई आहे सॼे पाकिस्तान में, पंहिंजे किरदार जे हवाले सां, पंहिंजे अनबायस ऐं इम्पार्शल एटीट्यूड जे हवाले सां, ऐं जंहिं तरीक़े सां करप्शन खे एड्रेस कयो आहे पाकिस्तान जी सुपीरियर जुडिशरी, ऐं जंहिं रीति रेंटल पावर्स, NRO, रेलवे, PIA, ऐं पोइ ख़ासि तौर ते कराची में कॉन्स्टिट्यूएंसीज़ जी डिलिमिटेशन, ऐं उन खां पोइ कराची खे डीवेपनाइज़ करणु ऐं नो गो एरियाज़ जो ख़ात्मो, ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सुप्रीम कोर्ट सगोरी जेको ज़बरदस्त स्टैंड वठे पई कराची में जेके फेक वोटर लिस्ट आहिनि उनजे हवाले सां, उनजे करे सिंध जे माण्हुनि में हिकिड़ी उमेद पैदा थी आहे बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा जे माण्हुनि में सुप्रीम कोर्ट जे इन पॉज़िटिव रवैये सां। ही बिल्कुलु उन सां टकराव में ॾिनल हिकिड़ो फ़ैसिलो आहे। मौलवी मुश्ताक साहब जे उन दौर जी कंटिन्यूटी नज़र थी अचे जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब खे पहिरियों दफ़ो लाहौर हाई कोर्ट फांसी जी सज़ा ॾिनी, ऐं उन खां अॻु में तव्हां 70s में ॾिसंदव, अर्ली 70s में, त तव्हांखे नज़र ईंदो त असांजे बंगाली भाउरनि सां जेको कुझु थियो पिए उनखे लाहौर जी हिकिड़ी मख़सूस मीडिया ऐं मख़सूस लॾो चवंदो हो त मोहब्बत का ज़मज़म बह रहा है, ढाका जी घिटियुनि में जेको रत पे वियो उहो मोहब्बत जो ज़मज़म हो। त सिंध जा माण्हू उन फ़ैसिले खे रद्द कनि था। ऐं सवेल हिकिड़े उर्दू चैनल सां ॻाल्हाईंदे चई चुको आहियां त आउं उन फ़ैसिले खे पाकिस्तान जे ख़िलाफ़ फ़ैसिलो सम्झां थो, पाकिस्तान दुश्मन फ़ैसिलो सम्झां थो। जेकॾहिं बिंदियाल साहब खे मुंहिंजी ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ आहे त मूंखे कंटेम्प्ट नोटिस जारी करे, मूंखे तलब करे, ऐं संदसि कंटेम्प्ट नोटिस क़बूल करे उते पेश थियण लाइ तयारु आहियां। ऐं सम्झां थो त आलमी ताक़तूं
ख़ुसूसन इज़राइल ऐं ॿिया मुल्क ऐं आलमी ताक़तुनि में उन्हनि जी पज़ीराई कंदड़ मुल्क उहे पाकिस्तान खे टुकड़ा टुकड़ा करणु चाहिनि पिया। उन जे हवाले सां हिकिड़े पासे ग्वादर खां ज़ुल्फ़िकार ताईं नओं शहर ऐं मुल्क ठाहिण जो मनसूबो आहे, ॿिए पासे ही ड्रोन अटैक ऐं गैस ऐं बिजलियूं ऐं बहरान आहिनि, टे पासे ही जेको फ़ैसिलो आहे जॾहिं पाकिस्तान जूं क़ौमूं हिक ॿिए सां टकराव ख़तमु करे वेझियूं थियूं अचनि, उन वक़्तु लाहौर हाईकोर्ट जेके ज्यूरिस्डिक्शन ई कान्हे, छा लाहौर हाईकोर्ट खे इहा ज्यूरिस्डिक्शन आहे तो केटी बंदर ऐं शाह बंदर ऐं बदीन ऐं ठटो ऐं कंदकोट ऐं मंछर ऐं जोईअ जे बारे में फ़ैसिला करे? छा पोइ सिंध हाईकोर्ट खे फ़ैसिलो इजाज़त ॾींदो त सिंध हाईकोर्ट मुज़फ़राबाद जे बारे में वेही फ़ैसिला करे, हिमालय जे पहाड़नि जे तराइनि जे बारे में फ़ैसिला करे? वेही सिंध हाईकोर्ट ऐं मुज़फ़राबाद में ज़िलज़िले जे बारे में सिंध हाईकोर्ट वेठी केस जी ॿुधणी करे? दरियाए सिंध ते पुछड़ीअ जो सभ खां पहिरियों हक़ आहे। दरियाए सिंध जे बारे में मौसम बबर ऐं अता राजड़ खां वठी सिंध जी समूरी सिविल सोसाइटी ऐं सिंध जा माण्हू रिसर्च करे लिखंदा रहिया आहिनि, रुॻो हवाई ॻाल्हियूं कोन कयूं अथनि। पाकिस्तान जे सिस्टम में पाणी आई कोन्हे, जेको चवनि था 117 मिलियन एकड़ फुट सो पाणी कॾहिं पाकिस्तान में रहियो ई कोन्हे। ही जेको लाहौर आहे टेक्निकल शयूं त ठीकु आहिनि पंहिंजी जाइ ते। तव्हां असां ॾिठो सिंध जा क़ौम परस्त हिन वक़्तु मियां नवाज़ शरीफ़ जो जीअं तव्हां आदर भाव कयो, जीअं हुनखे क़बूल कयो सिंध जे अंदरि ऐं हुनखे मान ॾिनो, ऐं मियां शहबाज शरीफ़ जो हाई कोर्ट जे हिन फ़ैसिले खां पोइ जेको बयानु अचे थो उहो बयानु इहो आहे त फौरी तौर ते इन ते अमल दरामद कयो वञे फ़ैसिले ते। त इहो जेको मुस्लिम लीग नून जो उनजे वॾे वज़ीर जो जेको इहो मौक़िफ़ आहे इनखे तव्हां कीअं था ॾिसो? हिन मौक़िफ़ खे अवामी तहरीक रद्द थी करे ॿिया जेके सिंध जा क़ौम परस्त हुन सां इतिहाद में वेठा आहिनि उन्हनि जो जवाबु हू पाण ॾींदा। अवामी तहरीक PMLN सां कंहिं बि इतिहाद में शामिल न आहे। PMLN असांजे घर जेकॾहिं असां वटि फातह करण लाइ को ॾाढो नानो गुज़ारे वञे या को बीमार हुजे ईंदी त अखियुनि ते, हींअर बि ईंदा त अखियुनि ते। अल्ताफ़ हुसैन साहिबु जेकॾहिं मुंहिंजी मरहूम अमर जी अची फातह कंदो त अखियुनि ते भले अची कनि, पर अचणु, फातह करणु, मिलणु, भाकुर पाइणु, हथ हथ में ॾियणु सियासी कल्चर जो हिकिड़ो हिसो आहे, हुनखे वेलकम करणु खपे। पर जेके दोस्त ॿुधायो हिकिड़ी ॿी ॻाल्हि, पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ असांजे साम्हूं अचे पियो। पीपल्स पार्टी चए थी त फ़ैसिलो कहिड़ो बि अचे असां इहो डैम न ठहणु ॾींदासीं, ऐं इन हवाले सां उहो क़ौमपरस्तनि खां बि हिन मामले ते अॻु भरा असांखे नज़र अचनि था बयाननि जी हद ताईं। तव्हां उन्हनि जे इन मौक़िफ़ खे कीअं था ॾिसो? पीपल्स पार्टी त अलाह ॿुधी न, चवंदा आहिनि नंढपण में ॿुधंदा हुआसीं त मौला मींहुं वसाए त कूड़ा फिटनि कम खां। पीपल्स पार्टी जेको ॿिटो निज़ाम हाणे सिंध खे विराए पई, जंहिंजे ख़िलाफ़ सुभाणे 3 नवंबर ते सॼे सिंध में पया जाम ऐं शटर बंदि आहे, उन में अवामी तहरीक खे ॿिए नुक़्ते जो इज़ाफ़ो कयो आहे। सुभाणे इहा पया जाम ऐं शटर बंदि हूंदी ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ ऐं कालाबाग डैम जे हिन फ़ैसिले जे ख़िलाफ़। पीपल्स पार्टी चाहियो ई इहो पिए, तंहिंजे करे वापदा पीपल्स पार्टी वटि, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट की इंतज़ामी उमूर जी निगहबानी पीपल्स पार्टी वटि, समूरा अख़्तियार पीपल्स पार्टी वटि। पीपल्स पार्टी इन लाहौर हाई कोर्ट में बिंदियाल साहिब वटि त धुरी कोन बनी, केस ई कोन डिफेंड कयूं। पीपल्स पार्टी त चाहियो त इहो केस डिफेंड न थिए, नतीजतन आख़िरी लम्हनि में इहो डैम जे बारे में को फ़ैसिलो अचे ऐं पोइ पीपल्स पार्टी चवे त मेरे नाल ज़ोरी थी गई, मैं कुझु चाह गए, अगरि हू फ़ैसिला करे विया। पीपल्स पार्टी जी पॉलिसी आहे, हिकिड़े पासे चवंदा MQ असां ज़ोरी करे वई, ॿिए पासे चवंदा लाहौर हाई कोर्ट ज़ोरी करे वई। पीपल्स पार्टी न को दुश्मन खे न को सॼो गिलास करो, मासी वराई केॾीमहिल पंहिंजी केॾीमहिल पराई, हिननि में को आसिरो ई कोन्हे। हीअ त ईअं दुर आहिनि ई कोन हिननि वास्ते। तव्हां हिकिड़ा नाले वारा कानूनदान बि आहियो ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान जा जेके पाणी जा इशूज़ आहिनि, कालाबाग डैम आहे, पाणी जी विरासत आहे, उन ते बि तव्हांजी सुठी स्टडी थियल आहे। जेको अॼु लाहौर हाई कोर्ट जो डिसीजन आयो आहे उन डिसीजन में इहो आहे त 91 ऐं 98 में CCI जा जेके फ़ैसिला हुआ उन्हनि ते अमल लाइ आइन जे आर्टिकल 154 तहत अमल कयो वञे। हाणे 91, 98 इन जा डिसीजन बि तव्हां ॾिठा आहिनि, छा उन्हनि डिसीजन्स में किथे इहो ज़िक्र आहे त कालाबाग डैम ठाहियो वञे? कॾहिं CCI जो चयो आहे? किथे बि कोन्हे, न सिर्फ़ु किथे बि कोन्हे, बल्कि जेको चवंदा आहिनि थल कैनाल जो ज़िक्र लॻो पियो आहे उहो बि कोन्हे। उन में बि लिखियलु आहे त उनखे वाइणो जेकॾहिं के अहिड़ा कैनाल हूंदा त पहिरीं ॻाल्हि त 91 जे अकार्ड खे असीं नथा मञूं, पर जेकॾहिं उते लिखण जी ॻाल्हि था कनि त उन लिखत में डैम जी का ज़िक्र ई कोन्हे। टीं ॻाल्हि त भला जेकॾहिं लिखी छॾे, सुभाणे जेकॾहिं सिंध में ही मुसलत कनि हुकूमत, उहा अची हुकूमत चई छॾे त असीं सिंध सूबे जो नालो तब्दील करे ईस्टर्न या वेस्टर्न पाकिस्तान था रखी छॾियूं या बाबुल इस्लाम था रखी छॾियूं या कुझु बि रखी था छॾियूं, ऐं जेकॾहिं उहा अची चवनि त असीं सिंधियुनि जे माण्हुनि जो मज़हब ॿुध मत था कयूं त असीं उहो लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले या सिंध असेंबली जे फ़ैसिले ते हलंदासीं छा? तंहिंजे करे पाकिस्तान लाहौर हाई कोर्ट न, लाहौर हाई कोर्ट का वॾी का अदालत, का पार्लियामेंट, को सदर, को वज़ीर आज़म, सिंध जी वहदत, सिंध जे छोटकारे जो जेको पाणी जेको मुख्य ज़रियो आहे सिंध जे निजात जो, उनजे बारे में को फ़ैसिलो कंदी, उनखे सिंध जा 6 करोड़ माण्हू क़बूल न कंदा। आख़िरी सवाल, असांजे प्रोग्राम जो टाइम ख़तम थो थिए, छा हिन फ़ैसिले जे ख़िलाफ़ सिंध जा माण्हू, सिंध जा क़ौम परस्त सुप्रीम कोर्ट में वेंदा? सुप्रीम कोर्ट ऐं अदालतुनि में सियासी मसइला खणी वञण जे हक़ में न आहियां,
छाकाणि त खणी वञण सां फ़ैसिलो तव्हांजे ख़िलाफ़ बची सघे थो ऐं पोइ उन सूरत में माण्हू तव्हांखे चवंदा त वेही तव्हां वियो छो। तंहिंजे करे को सिविल सोसाइटी NGO भले पंहिंजे कम में लॻा पिया हुजनि, सियासी धुरनि जो ईमान जुदोजहद जे मैदान में हुअणु खपे। ऐं तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, अवामी तहरीक जे सदर ऐं कारकुन जी हैसियत सां ऐं सपना जे कन्वीनर जी हैसियत सां असीं कालाबाग डैम ठाहिण कोन ॾींदासीं। ज़ोर लॻाए बीहनि 5 करोड़ माण्हुनि जी मज़ामत सां असीं हिननि खे डैम ठाहिण कोन ॾींदासीं। ही नाकाम थींदा ऐं हिननि खे शिकस्त थींदी। चलो वॾी महिरबानी आहे लतीफ़ परियो साहिब असां सां ॻाल्हाइण जी। मोहसिन, सिंध जे क़ौम परस्तनि जो बि मौक़िफ़ तक़रीबन सभिनी धुरियुनि जो इहो साॻियो ई आहे ऐं इहा जेका आख़िर में पलई साहिब ॻाल्हि कई त सुप्रीम कोर्ट में न वञणु खपे। जो मां त इन मौक़िफ़ जो हमेशह हामी रहियो आहियां त सियासी माण्हुनि खे सियासत हिकिड़ी मुख़्तलिफ़ तहरीक आहे, सियासत में न वञणु खपे। जो मां त इन मौक़िफ़ जो हमेशह हामी रहियो आहियां त सियासी माण्हुनि खे सियासत हिकिड़ी मुख़्तलिफ़ तहरीक आहे, सियासत में कंप्रोमाइज़ बि थियनि था, सियासत में सख़्तु लाइनूं बि इख़्तियार कयूं वञनि थियूं, पर ही मुंहिंजे ख़्याल में सुठो मौक़िफ़ आहे। हाणे ॾिसो न, हिकिड़ो असांजो प्रॉब्लम आहे, असांजा ॿिया जेके टेक्निकल दोस्त आहिनि जेके इन टेक्नीक में बिलीव कनि था, उन्हनि खे इन ते सोचणु घुरिजे। उहे वञनि सियासी पार्टियूं ऐं सियासी तहरीकूं जेकॾहिं वाक़ई बि हलियूं वियूं कोर्टनि में, पोइ तव्हांखे फ़ैसिला पोइ पंहिंजी मर्ज़ी जा न मिलंदा त पोइ मसइला थियनि था। चलो मोहसिन, टाइम इशू तमामु अहम हो, असां पंहिंजी ड्यूरेशन खां वधीक पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ अचणु घुरिजे, पर असां कोशिशि कई त पीपल्स पार्टी मौक़िफ़ जेको असां ॿुधो आहे सम्झो आहे असां ॿुधायो आहे। पीपल्स पार्टी जो कंहिं बि अॻवान असांजो कॉल अटेंड करण जी ज़हमत बसि हू हुननि जी मौक़िफ़ आहे, हुननि जो मौक़िफ़ हुननि जो अचे पियो। असां कोशिशि कईसीं हुननि जो मौक़िफ़ रिफ्लेक्ट कयूं जेको हुननि जो रवायती मौक़िफ़ आहे, पर बहरहाल हुन ते तनक़ीद थिए थी, पोइ हुनजी हिमायत बि थिए थी। सही नाज़रीन, तव्हां असां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असां हीउ जेको इशू आहे कालाबाग डैम जो इशू, इहो सिंध लाइ जियापे जो इशू आहे ऐं असां चाहींदासीं त इन हवाले सां ॿियूं वधीक जेके शयूं आहिनि ऐं ख़ासि करे लाहौर हाई कोर्ट जो जॾहिं जेसिताईं रिटन में डिसीजन अचे त असां हुन ते वधीक रोशनी विझण जी बि कोशिशि कंदासूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं मूंखे ऐं मोहसिन बबर खे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।